السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین with علی قاضی میں بھلی کار آیا یاسر احمد ہم اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب اج عمران خان صاحب جو وہ پاکستان چیمبر آف کامرس چیمبر آف کامرس ان میں خطاب ॻाल्हाए रहिया हुआ जंहिंमें प्राइम मिनिस्टर साहब यकीनदानी कराई आहे बिज़नेस कम्युनिटी खे कि असां ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस तव्हांखे क्रिएट करे ॾींदासीं अगरि तव्हां प्रॉपर टैक्सेशन वारो अमल बरक़रार रखो था. जी ॿ टे ॻाल्हियूं कयूं चाइना जे हवाले सां ॻाल्हायूं, पर पाण पहिरीं हिन ते ॻाल्हाए वठूं त जेको ही कारोबार करण में सहूलत पैदा करणु जेको ज़ाहिर दुनिया जे हर मुल्क में जेको महज़ब मुल्क आहे उते को सीड़पकारी करणु अचे, उते जो लोकल माण्हू या ॿाहिरियों त उनखे उते जी सरकारी मिशनरी या वज़ीर धुर करे न वठंदा आहिनि त अचो धुर अची वई, अचो हिनखे फुरियूं आण. जी हा. या कारोबार करे पियो त यकीनन चोर आहे. जी हा. असां वटि हीअ अप्रोच आहे असांजी, मतिलबु त यार हीअ हेॾो सारो सनतकार आहे चोरी त कंदो हूंदो. सो क्वेश्चन इहो आहे त कारोबार चाहे हिकिड़ी दुकान खोले वेठो आहे परचून जी या हिकिड़ी टेक्सटाइल में लॻाए वेठो आहे, ज़मींदार आहे 10 एकड़ जो या 1000 एकड़ जो ज़मींदार आहे, सभु कारोबार आहिनि न, चाहे ट्रेडिंग आहे, इहे सभु कारोबार आहिनि. त क्वेश्चन इहो आहे त कंहिंजे लाइ 3 सालनि में ख़ान साहब बि पहिरें ॾींहं खां चवनि था इज़ फॉर डूइंग बिज़नेस यानी कारोबार करण में सहूलत पैदा कबी, माण्हुनि खे कारोबारी माण्हुनि खे तंग न कबो, त हिन सां मुराद छा हुजे थी? छाकाणि त हिकिड़ी अगरि तव्हां कराची या हैदराबाद या सखर या जिथे बि साइट आहिनि या किथे बि वञी फैक्ट्री खोलियो, तव्हांखे हिकिड़ो पूरो डिपार्टमेंट अलॻि खोलणो पए थो त जेके सरकारी खातनि सां ॾे वठि कनि. जी हा. सिर्फ़ु FBR थोरी आहे साईं मुंहिंजा. जी हा. सिर्फ़ु टैक्सिस थोरी आहिनि. जी हा. हिते 22 खां 24 खाता आहिनि, सरकारी जंहिंमें सूबाई बि आहिनि, म्यूनिसिपल बि आहिनि ऐं फेडरल बि आहिनि. सो 20 खां 22 24 खातनि खे कंहिंजो इंस्पेक्टर भॻो बीठो आहे, कंहिंजो जेको आहे फलाणो ज़ाहिर आहे उहो गाड़ी करणु अचनि था. यानी ॻाल्हि इहा आहे त अगरि त 24 या 22 खाता हिकिड़ी फैक्ट्री खे ॾिसी रहिया हुजनि था, पोइ त हुन फैक्ट्री जो माहौल शानदार हुजणु खपे, हुनमें कॾहिं बि इलेक्ट्रिक जो प्रॉब्लम न अचणु खपे, हुते मज़दूरनि जी को प्रॉब्लम न अचे. जी हा. जी हा. पर ज़ाहिर आहे हुननि जो मक़सदु इहो हूंदो आहे. सो हिकिड़ो पूरो माण्हू हुन फैक्ट्री खे 2 या 3 माण्हू रखणा पवंदा आहिनि सेठ खे, त हू ही जेके सरकारी खाते वारा ईंदा हिननि खे लिफ़ाफ़ा हिननि जा तयारु हूंदा आहिनि हर महीने त ॾियणा आहिनि. अच्छा, हीअं जा बस बि नथा कनि त फतेखोर शुरू थी वञनि था. हाणे वरी बि घटि थिया आहिनि. के ज़माने में जॾहिं कराची वारा भाईजान हुआ, ॿिया हैदराबाद में भाई मुख़्तलिफ़ जॻहनि ते भाईजान हुआ, त उहो अलॻि उगाड़ी कंदा, पर अञा उगाड़ी बंदि न थी वई आहे. हाणे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां घटि ज़रूरु थी आहे, पर सरकारी उगाड़ी त जारी आहे. अच्छा, पोइ तव्हां जॾहिं चओ था ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस, त भाई अगरि मूं फैक्ट्री लॻाई आहे त मूंखे गैस त तव्हां अनइंटरप्टेड सप्लाई कयो न, बिजली त मूंखे ॾियो न, रोड तव्हां यार यकीन कयो कराची या हैदराबाद हिते अरबे रुपयनि जा प्लॉट आहिनि. हिकु प्लॉट 10 करोड़ 20 करोड़ 5 करोड़ रुपए जो प्लॉट आहे, पर हुते जेके विच में रस्ता आहिनि, जेके अंदरि साइड जे इलाइक़नि में जेके अंदरि जा रोड आहिनि, हू अहिड़ा आहिनि जिते रक्शो न हली सघे, उते ई हैवी ट्रॉलर्स हलनि था. जी हा. सो क्वेश्चन इहो आहे त हीअ जेको चवनि पिया साहब 3 सालनि खां त असां ॾाढी सहूलत कयूं पिया कारोबारी माण्हुनि लाइ, मूंखे सम्झाईं त सही हीअ सहूलत थिए किथे पई, थिए किथे पई. हीअ शुक्र थिए त हाणे उहो एडवांस टैक्स जो शायदि अदालतनि मूं ख़तमु करे छॾियो, न त अजीब ई टैक्स हो. जी हा. त तव्हां कारोबार शुरू कयो पिया त तव्हां 15 खां 20 सैकड़ो एडवांस टैक्स ॾेई छॾियो, जेको सुभाणे तव्हां कमाईंदो उहो बि तव्हांखे हुते एडजस्ट कंदा. अड़े भाई मूं कमायो कोन्हे. सो हीअ जेको ख़ान साहब बार बार चवनि था, मूंखे हैरत थिए थी, छाकाणि त हीअ सिर्फ़ु फेडरल गवर्नमेंट जो बि इशू न आहे. मिसाल लोकल लॉ एंड ऑर्डर आहे, लोकल जेके ॿिया खाता आहिनि, वाटर सप्लाई आहे, ॿिया इंफ्रास्ट्रक्चर आहे, उहो सभु प्रोविंशियल बि आहिनि. सो पंजाब हुजे, सिंध हुजे, बलूचिस्तान हुजे, KP हुजे, हिते FBA फेडरल गवर्नमेंट वधि में छा थी करे सघे, FBR, कस्टम्स, इहे खाता न. बट वॉट अबाउट द रेस्ट? ऐं सिर्फ़ु मामिलो टेक्सटाइल जी इंडस्ट्री या एक्सपोर्ट इंडस्ट्री जो त न आहे न.
एक्सपोर्ट इंडस्ट्री खे तव्हां हिमथाइण जे चकर में अॼु वञी डॉलर मुंहिंजे ख़्याल आहे 168 रुपीज़ थी जी हा जी हा हाणे तसवर कयो त छा सूरत हाल आहे। अञा महीनो पहिरीं 165 ते बीठल हो, 3 साढा 3 रुपया हिन महीने में वधी विया आहिनि। जी हा त ठीकु आहे, एक्सपोर्ट जेके कनि पिया एक्सपोर्टर्स आहिनि, एक्सपोर्ट इंडस्ट्री वारा, उन्हनि लाइ सुठी ॻाल्हि आहे, फ़ाइदो आहे। जेतिरो पर असां जेके माण्हू, जी हा तव्हांजो ट्रेड डेफिसिट वरी वधी वियो आहे, ट्रेड डेफिसिट वरी वधी वियो सो चवण जो मक़सदु आहे त बहरहाल माहौल त कंड्यूसिव ठाहिनि न, ऐं उहो माहौल कंड्यूसिव, यानी कंड्यूसिव खे छा चवंदासीं त हिमत सुठो माहौल, मददगार माहौल जुड़ंदो ई तॾहिं जॾहिं वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं गॾियल तौर ते कारोबार, ॾिसो आउं वरी चवां थो, कारोबार त हू चप्पल जो दुकान खोले वेठो आहे, उहो बि करे पियो न। त लोकल पुलिस वारे खे हिमत न हुजणु खपे त वञी हुनखे हरू भरू ॿ थपड़ू हणी हुनखां, या हू जेको ठेलो हणी बीठो आहे सूफ़नि जो या केले जो, हुनखां हिकिड़ो सूबेदार वञी मुफ़्त में 2 किलो सूफ़ खणी अचे थो। व्हाट आई मीन कि हिकिड़ी गवर्नेंस जेका आहे, हिकिड़ी कानून जी हुकुमरानी जेसि ताईं सूबाई ऐं मरकज़ी सतह ते न ईंदी तेसि ताईं हीअ सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि। अच्छा माना पोइ अगरि जे हितां इहो सम्झो वञे त अगरि 2 ॻाल्हियूं माना सम्झनि, हिकिड़ो त ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस मां माना इहो सम्झे त हू सहूलियतूं प्रोवाइड कयूं वञनि अहिड़े तरीक़े सां जो बिज़नेस खे बूस्ट मिले। ऐं ॿियो जेका तव्हां शायदि ॻाल्हि बि करे वियो त रेगुलेशन घटि थिए गवर्नमेंट जी। न ॾिसो, रेगुलेशन मुंहुं माणपे में थिए न, पर अगरि मूंखे हिकिड़ो लाइसेंस कंहिं शइ जो वठिणो आहे त मूंखे 18 खातनि खे मुंहुं ॾियणो आहे। एग्ज़ैक्टली, मूंखे अगरि हिकिड़ी फैक्ट्री हणणी आहे, मूंखे 22 खातनि खे मुंहुं ॾियणो आहे। जी हा वन विंडो कयो। अगरि 22 खातनि बदिरां अगरि साईं लेबर वारो अलॻि ईंदो, साईं हू EOBI वारो अलॻि ईंदो, साईं फलाणो इलेक्ट्रिक इंजीनियर अलॻि ईंदो, साईं एक्साइज़ अलॻि ईंदी, साईं फेडरल एक्साइज़ कस्टम वारा अलॻि ईंदा, साईं हीअ अलॻि ईंदा, एनवायरमेंटल अलॻि ईंदा, एनवायरमेंटलिस्ट अलॻि ईंदा, एनवायरमेंटल वारा अलॻि। सो भाई छा आहे, वन विंडो ठाहियो जी हा ऐं जेको सरकारी तव्हांजो आहे उनमें फीस उहो वठो हिकु गॾु। पर जॾहिं तव्हां 22 माण्हू मोकिलींदो त सभिनी सां पेट लॻल आहिनि। जी हा सो व्हाट आई एम सेइंग, नियत सुठी आहे, ठीकु आहे। तव्हां हुन लाइ जीअं मूं चयो त तव्हां हाणे हिन लाइ कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लाइ हिकिड़ी मराद ॾियो पिया, पहिरीं तव्हां एमनेस्टी ॾेई छॾी, पोइ तव्हां हीअ करे छॾियो, पोइ तव्हां हुननि खे लोन्स ॾियारियो पिया, हीअ सुठी ॻाल्हियूं आहिनि। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हू जेको बिल्डर बीठो आहे हुनखे हिकिड़ो नक्शो पास कराइण लाइ जी हा सूबाई हुकूमत जे खातनि सां जेका हुनखे पोइ करिणो पए थो, जी हा त उहो उनखे कीअं रोकींदो? उनखे अगरि न रोकींदो त पोइ हीउ कहिड़ो केरु मोटिवेट थींदो कमु करण लाइ? ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस कीअं थियो? जी हा काॾा ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस थियो। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु आमिर रहीम शेख गंबट मां। जी शेख साहब, छा सवाल हूंदो? सर आमिर शेख पियो ॻाल्हायां, सर आमिर रहीम शेख। जी हा सर, अली काली सां जेको करिणो सवाल सर, त मसइलो इहो त असां जियो न्यूज़ ते सर जेको आहे सो ॾिठोसीं, इमरान ख़ान वज़ीर आज़म पाकिस्तान साहिब थो चवे त अगरि साबुण महांगो थी वञे त तव्हां साबुण सां तड़ न कजो, अगरि सर्दी महांगी थी वञे त तव्हां सर्दी न खाओ, अगरि तेल महांगो थी वञे त काॾे अचो वञो न, अगरि मेडिसिन महांगी थी वञे त दवाऊं न खाओ, दवाऊं न खाए त हे बि त काॾे हलियो वञे न, निकिरे नी, त छा खाए इंसान साईं? हिन जो हेॾो सारो कदम थो खणे, इहो छाजे करे थो चए त सब्जी बि न खाओ, हे पाण खाए हरण मच्छियूं खाए, पोइ हिन खां पाकिस्तान छॾे छो नथो वञे साईं? इहो थोरो ठीकु आहे शेख साहब। इहो कॾहिं चयो आहे इमरान ख़ान? मां साईं जी ॻाल्हि मां न ॿुधी आहे, अगरि हीअं ॻाल्हि कई अहिड़ी ॻाल्हि तव्हां ठाहे हणी छॾी प्राइम मिनिस्टर ते। इहो कीअं थो थी सघे त दवाऊं न खाओ, भाॼी न खाओ, साबुण न इस्तेमालु कयो? हाणे शेख साहब अहिड़ी किथां ॻाल्हि या किथे सोशल मीडिया ते पढ़ी वरितो हूंदो। जी हा अहिड़ी ॻाल्हि मूं न ॿुधी आहे। ख़ान साहब घणी ॻाल्हियूं चई सघे थो, पर आउं न सम्झां इहो चई सघे थो। पर हालति इहा ई आहे त माण्हू दवाऊं एतिरियूं महांगियूं थी वियूं आहिनि जो माण्हू खे बीमार थियणु बंदि थियणु खपे। जी हा हाणे जेके शुगर आहे उनखे पंहिंजे पाण खे, पंहिंजे पैंक्रियास खे सम्झाइणु खपे। जी हा लबलबी छा चवंदा आहियूं? पैंक्रियास लबलुब, इहो ई कुझु चइबो आहे। छा चवंदा? जी हा लबलुब। उनखे सम्झाइणु खपे, बाबा तूं वरी हलणु शुरू थी हल, छाकाणि त इंसुलिन इलाही महांगी थी वई आहे। अगरि माण्हू ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, ब्लड प्रेशर जी दवा खाइणी आहे, माण्हू पंहिंजे पाण खे सम्झाए त बाबा प्रेशर पाण ई ठीकु करे वठि, त महांगाई जो प्रेशर तोखे उहो ई मारे छॾींदो। एग्ज़ैक्टली। सो भाॼियूं हुजनि, गोश्त हुजे,
जी हर शइ पंहिंजी जाइ ते पंहिंजे टिकणी बीठी आहे बैंक हू में। घटि में घटि ख़ैर ईअं त इमरान ख़ान चयो कोन्हे जीअं शेख साहिब में ॻाल्हि ठाहे पियो, माफ़ु कजो शेख साहिब, लेकिन हू जीअं चयो न त भई अगरि माण्हुनि खे कहिड़ी राणी हुई, किथे जी, रोम जी हुई, किथे जी हुई, या पेरिस जी हुई, कहिड़ी चई त अगरि मानी न आहे त माण्हू केक छो नथा खाइनि। अरे मूंखे ठीकु आहे, अॻिते हलूं थो पिया कॉलर सां गॾु। मोहम्मद आचर अबड़ो टंडो आदम मां। जी अबड़ो साहिबु छा सवाल हूंदो? हेलो जी जी आवाज़ अचे थो? हेलो जी अस्सलाम वालेकुम, हेलो आवाज़ अचे थो अबड़ो साहिबु? जी जी सर आवाज़ अचे पियो, घटि पियो आवाज़ अचे, बराल अचे पियो आवाज़। जी सवाल कयो असां तव्हां। सर ही एलबीओडी जेको आहे टंडोरम तड़के खां चिमनालो क्रॉस करे थो, इहो एलबीओडी जे कोल जा सोलर प्लेटूं पंप लॻल आहिनि, तक़रीबन 150 ट्यूबवेल गवर्नमेंट सिंध हुकूमत तरफ़ां लॻल आहिनि। हाणे उहे कमु जेके तक़रीबन 20-25 ट्यूबवेल जो कमु मुकमल थियो आहे, ऐं बाक़ी ट्यूबवेल जेके आहिनि उहे ईअं ई हाणे जेके आहिनि उहे उते ई हिते पिया आहिनि। उते जे थोरो थोरो कमु करे उहे उते छॾे ॾिनासीं, जेको 4 साल खां 2015 खां हीउ कमु शुरू थियो हो। 2015 खां वठी अॼु ॾींहुं ताईं सिर्फ़ु 20-25 ट्यूबवेल ठाहे छॾिया आहिनि, पर उहे अध में नाकारा थिया था सिंध हुकूमत जे तरफ़ां, इरिगेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां इहे कमु हिननि स्टार्ट कयो आहे। अञा बि इहो कमु रुलर शिकायत पियो आहे सर। अच्छा, इन में त 4 साल में चौकीदारनि जो पघारूं बि हिननि कोन ॾिनियूं आहिनि। जेके चौकीदार जेके वीचारा मुलाज़िम राति ॾींहुं हुते हिनजी निगरानी कंदा आहिनि हिनजे एलबीओडी जे मथां, हिन चिमनाले जे मथां, त उन जो अञा पघारूं बि हिननि कोन ॾिनियूं आहे, जेको अॼु ॾींहुं ताईं हिननि पेमेंट कान कई आहे। 4 सालनि में ठेकेदार ऐं इरिगेशन जी मिली भगत करे इहो सॼो कमु रुलर शिकायत पियो आहे सर हिननि जो। ऐं राति जो जेको सोलर प्लेटूं चोर बि जेको ज़ोरी बि। ठीकु आहे साईं, ॿी बि कॉल वठो। अब्दुल शकूर महर पनो आकिल मां। जी महर साहिबु छा सवाल हूंदो? अर्ज़ु आहे साईं अली ॻाल्हि खां त असां कचे सां वास्तो आहे ॿारड़ी सां, जी त ॿोॾि जी मौसम अचे थी त ॿोॾि जे बारे में इहे तव्हांजा नुमाइंदा नथा ॿुधाइनि। ॿियो त बरसाति जी मुंदा, त बरसाति जी बि तफ़सील सही नथा ॿुधाइनि पिया। इहो अर्ज़ु आहे असांजो। ठीकु आहे साईं। साईं टंडो आदम मां साईं जी अबड़ो साहिबु अबड़ो साहिबु चयो त ट्यूबवेल्स न पिया हलनि। हा साईं, इहो बिल्कुलु घोटकीअ हिन पासे मां बि हिकिड़े ज़माने में ॾाढी शिकायतूं हुयूं त उहे ट्यूबवेल लॻल आहिनि पर नाकारा आहिनि, पोइ माण्हुनि खे हुते पघारूं बि नथियूं मिलनि। हाणे ॻाल्हि इहा त एलबीओडी उहो ई हिकिड़ो तबाही जो नालो आहे, जी हा, जंहिं सॼी असांजी लेफ्ट साइड जेको आहे उहो तबाह करे छॾी। पर हुनजी जेके सदबाब थी सघनि था उनमें ही ट्यूबवेल्स बि हिकिड़ो ऑप्शन्स हुआ। सिम नालनि जा हिकिड़ा ॿिया सिम नाला जेके आहे हुननि ते, पर ज़ुल्म आहे। जी हा, छाकाणि त तव्हां जॾहिं ॾिसां, आउं हमेशह चवंदो आहियां ॾिसो हिकिड़ी शइ थींदी आहे त कंहिंजी बीठल शइ खे बाहि लॻी वञे, ख़ुदा न करे, अलाह न करे कंहिंजो फसल बीठल सड़ी वञे, अलाह पनाह ॾे, लेकिन हिकिड़ो सदमो आहे, धचको आहे। जी हा, हिकिड़ी सूरत हाल इहो थी त हिकिड़ो ॿारु जॾहिं नंढो हो त हुन नंढे हूंदे खां ॾिठो त हुननि जी को 100 एकड़ ज़मीन आहे, ठीकु आहे, ऐं 100 जी 100 एकड़ आबाद थिए थी। मुंहिंजो पीउ बि करे थो, चाचा बि करनि था, हीअ सभु गॾिजी कनि था। हुन ॾिठो पहिरियों दफ़ो जॾहिं नंढो हो त हुन ॿुधो त असांजी हाणे 2 एकड़ ज़मीन जेका सिम खाई वई आहे। हाणे जीअं जीअं वॾो थिए पियो, हुनजी ज़मीन जेका हुनखे वॾे थी पाण हुनखे हाणे हुन मां पंहिंजो गुज़र करिणो आहे, हू सुसे पई न हिकिड़े तरीक़े सां। यानी हर ॾींहुं हिकिड़ो अज़ाब जो ॾींहुं आहे त हुनखे सिम ऐं कलर हुनजी ज़मीन खे जेको आहे उहो खाए पई। यानी हिकिड़ी स्लो डेथ आहे, हिकिड़ी स्लो पॉइज़न आहे पूरो एग्रीकल्चर। हिकिड़ो माण्हू खे मारे छॾियो। जी हा, हिकिड़ो आहे त हुनखे त आस्ते आस्ते चिचकाए हुनखे ज़हर ॾियो पिया थो, आस्ते आस्ते मरे। सो सिंध में ही सिम ऐं कलर जेको आहे माण्हुनि जी ज़मीनूं ईअं आस्ते आस्ते घिटकाईंदी वई आहे। लाड़ में वञूं, अपर में वञूं, ईअं न आहे त हीअ सिर्फ़ु समुंड जे करे आहे, हीअ सिम नाला हुनजा वॾो सबबु आहे। सो साईं अलाह करे इरिगेशन डिपार्टमेंट ॿुधे ऐं तव्हांजो मसइलो हल थिए, जिथे जिथे ट्यूबवेल न पिया हलनि उन सभिनी जो मसइलो हल थिए। साईं शकूर महर साहिबु चयो त नुमाइंदा पन्नू आकिल वारा छाजो कचे में बोह जो छाजो मसइलो आहे? साईं चवनि पिया तव्हां ॿोॾि अचे थी या बरसाति थिए थी त रिपोर्टर जेके नुमाइंदा जेके सही। अच्छा साईं, हाणे बिल्कुलु नुमाइंदनि करणु खपे, पर ॿोॾि जॾहिं ख़ुदा न खां साण त उहा 2010 वारी आई, हुन खां पोइ कचे जी ॿोॾि खे महर साहिबु सची ॻाल्हि आहे त आउं ॿोॾि नथो चवां। पाणी दरिया में महिराण जॾहिं मौजूं खाईंदो
त कचे में त पाणी वेंदो न, भला किथे वञे? जी हाँ, जी हाँ, जी हाँ। हू त सम्झो त तव्हां दरिया जी ज़मीन ते वेठा आहियो। वेठा आहियो। सो अगरि सुभाणे दरिया सुकी वञे ऐं माण्हू वञी विच दरिया में कोई शइ ठाहे वठनि ऐं पोइ पाणी अचे अचे असीं ॿुॾी वियासीं त सही दरिया में वेहबो त दरिया ते ॿोड़ींदो। जी हाँ, पाणी न ईंदो। सो कचे में ॿोॾि अचणु त आउं सम्झां थो कचे जे माण्हुनि जी हिकु तरह सां ख़ुशहाली बि आहे। वरी हुन ज़मीन हुते अचे थी, सिल्ट अचे थी, ऐं हू हिकिड़ी आबादी वधे थी। सो हाणे त मूंखे त इहो जॾहिं वॾी ॿोॾि आई हुई 2010 वारी, त ख़ुदि इहो बहस थिया त हीअ जेके कचे जे इलाइक़े में हीअ जेको माण्हुनि बंदि ठाहे छॾिया आहिनि, इहा ज़ाती आहे। जी हाँ, वॾनि भोतारनि हुते बंदि ठाहे छॾिया आहिनि। त हाणे हिन पासे भाई कचो त हूंदो ई इन करे आहे, जी हाँ, हुनखे सॾिबो ई कचो इन करे आहे। ऐं न ज़मींदार आहे न वॉटर एक्सपर्ट आहे, पर कॉमन सेंस ते एतिरी बुनियादी ॻाल्हि त सभिनी ख़बर आहे त कचो अगरि ॿोॾि में न ॿुॾो त पोइ किथे वञे पाणी? जी हाँ, पोइ शहरनि खे ॿोड़े जा। जी हाँ, जी हाँ। बाक़ी अलाए बाक़ी ॻाल्हि साईं कहिड़ी था कनि। बाक़ी साईं इहा ई ॻाल्हि पिया त नुमाइंदगी आहे। ठीकु आहे सभु अॻिते हलो त पहले पंहिंजी इमरान ख़ान साहिब जी ॻाल्हि हले पई, ईज़ आर डूइंग बिज़नेस सां ऐं अहिड़े हिसाब सां त गॾो हू चाइना खे वॾी तारीफ़ कंदा रहिया आहिनि। चाइना जी बाक़ाइदा शुरू खां पर रोल मॉडल बि हाणे हुननि करार ॾेई छॾियो चाइना खे, जेको आहे उहो पॉवर्टी एलिवेशन मां कीअं निकिरिजे। त हिकिड़ो सुवालु उभिरे थो त चाइना जो जेको इकोनॉमिक मॉडल उहो त सॼो जेको आहे बिज़नेस ई गवर्नमेंट थी तक़रीबन हलाए। पाकिस्तान में छा पोइ रोल मॉडल? न, ईअं न आहे। ॾिसो, पर पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इमरान ख़ान साहिबु जेतिरो मुतासिर थींदो वञे पियो चाइना खां, अलाह पियो ख़ैर करे। जी हा, असां वटि बि छा को आमरीअत ऐं वन पार्टी सिस्टम अचण वारो आहे छा? जी हा, हुते त जमहूरियत कोन्हे। जी हा, जीअं जे छाकाणि त तव्हांजी मईशत जेका आहे, माशी निज़ाम तव्हांजे सियासी निज़ाम सां डायरेक्टली मशरूत हूंदो आहे। सो चाइना जी हीअ जेको माशी सिस्टम जी तारीफ़ थिए पई, इहो उन्हनि जे सियासी सिस्टम सां डायरेक्टली जुड़ियल आहे। सो अलाह पियो ख़ैर करे इमरान ख़ान साहिबु जेतिरो मुतासिर थिए पियो। जी हा, ईअं न सुभाणे चए त हाणे असीं, पर हाणे हुते वरी तव्हां वटि कॉलर आहे, जी हा, पोइ हुते ॻाल्हायूं था। इहे चाइना खे जो भेट कनि था, इहो बि अजीब आहे। जी हा, ॻाल्हायो अचो था प्यारे से नज़ीर बलोच मीरपुर कासबा। जी बलोच साहब, छा सवाल हूंदो? हा साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हा, अली काज़ी साहिब सिंह खां मुंहिंजो सुवालु आहे त अली काज़ी साहिब अॼु ताज़ो जेको पंहिंजो लिंग ॾारींदड़ वाक़ियो थियो जेको सुप्रीम कोर्ट जे अॻियां, जंहिं NHA मां हिकिड़े मुलाज़िम खे जेको बरतरफ़ कयो हुयो, पंहिंजे नियाणी सूदो हुन पंहिंजो पाण खे जेको आहे सुसाइड करण जी कोशिशि कई। हाणे इहा पॉलिसी तव्हांजे इल्म में हूंदी त इहे बेनज़ीर साहिबा जे दौर में 96 जा अपॉइंटी हुआ, जिन खे नवाज़ शरीफ़ कढियो, पोइ वरी 2010 में इहे बहाल थी विया हिकिड़े एक्ट तक। हाणे इहे NHA में आहिनि, स्वी गैस में आहिनि, बैंक नेशनल बैंक्स में आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उन्हनि में आहिनि। हाणे इहे त लखे माण्हू इहे थी वेंदा, इहे बेरोज़गार। इहो त हिकिड़ो इंसानी अलमियो आहे। ऐं महांगाई, बेरोज़गारी, तव्हां ॾिसो त हीअ जेका सिंध जो ख़ासि तौर माण्हू जेको आहे पिसजी वियो आहे। हिकिड़ो पाणी बि हिननि बंदि करे छॾियो आहे, सिंध जे माण्हुनि खे तंग पिया कनि, पाणी बि कोन पिया ॾियनि। ऐं महांगाई उरुज ते अची विया। ॿियो हुननि खे जेके रिटायरमेंट ते वीचारा वेठल आहिनि उन्हनि जो, ऐं कोर्टुनि जी हालति इहा आहे त नेशनल बैंक जे मुलाज़िम जी जेके रिटायरमेंट उन्हनि जी सुप्रीम कोर्ट जी जेको आहे हिकिड़ी रिव्यू पटिशन 3 सालनि खां पेंडिंग पई आहे, उन्हनि खे नथा ॾिसनि। ऐं जेके माण्हू ग़रीबनि जा घर पिया किराइनि। अली काज़ी साहिब इहो थोरो हाईलाइट कयो। माशाल्लाह टाइम न्यूज़ जेको सॼी दुनिया में जेको आहे हिनखे पसंदि कयो थो वञे। तव्हांजा व्यूज़, कमेंट्स, तव्हांजो जेको तबसरो इन ते, इहो इंसानी अलमियत ते महिरबानी करे अवां जेको ॻाल्हाईंदो, महिरबानी। ठीकु आहे वाला साहब, बिल्कुलु। फैज़ान अली शेख पनवा किलमा। जी शेख साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम भाई साहब। वालेकुम अस्सलाम। भाई साहब, मुंहिंजा 2 सुवाल बिल्कुलु मामूली सुवाल आहिनि। सभ खां पहिरियों हीअ आहे त पाण डिश एंटीना ते चैनल ॾिसूं था, वीडियो अॻ में हले थी, आवाज़ खणा अचे। मां 2-3 दफ़ा कंप्लेन कई आहे, पर इहो मसइलो हल थियण थी वञे पई जी, त वीडियो अॻ में हली थी वञे, ॻाल्हायो अॻे सां, आवाज़ पाण में अचे थो। जी, इन खां बाद में जेको आहे लाइव तव्हांजो चैनल हलंदो, उहो बि हाणे कोन अचे। जी, हिनखे अलावा हिकु आख़िरी मुंहिंजो सवाल हिकिड़ो को नंबर ॾियो जेके लोकल सवाल छा आहे साईं? त जीअं असां उन ते अपडेट करे सघूं चैनल जे हवाले सां। सवाल छा आहे साईं तव्हांजो? ठीकु आहे सर, महिरबानी साईं। शायदि कंप्लेन पकनि को तबसरो पाॾियनि। राइट। अच्छा, ऐं ऊंधो तरतीब में हली वठां।
शेख साहब जेको हीअं चयो त सही, मूंखे सम्झ न पियो अचे तव्हां वटि अगरि डिश ट्यून तव्हांजी सही न थिए रहंदी, छाकाणि सॼे इहा ॻाल्हि सम्झो त अगरि सैटेलाइट तां सही शइ वञे पई ऐं हू अगरि हिकिड़े हंधि ते सही अचे पई ऐं 10 जाइ ते ग़लति अचे पई, त हू 10 जा 10 जेके जॻहियूं आहिनि उन्हनि जी पोइ डिश जी ट्यूनिंग आउट आहे। छा सैटेलाइट इहो न ॾिसंदी त हीअ पन्नू आहे की लाइ ऐं कराची आहे, त सैटेलाइट त बी मुश्किल पई, त अगरि अहिड़ो इहा कंप्लेन हुजे हा त सॼे सिंध में हुजे हा, सो इहा तव्हां पंहिंजी सही सेटिंग ठीकु करे वठो। ॿी ॻाल्हि साईं अलाए कहिड़ी कई? ॿी ॻाल्हि बि साईं इहा ई कई त लाइव चैनल हले पियो पहिरियों। हा, त उहो बि हले पियो, तव्हां ॾिसी वठो। अच्छा, पोइ उनखां अॻु साईं ॻाल्हि कई, बलोच साहिबु ॻाल्हि कई त हिकिड़ो इंसानी अलमियो आहे, बिल्कुलु सही, इंसानी अलमियो आहे। 20,000 माण्हू कढिया अथनि, 20,000 थी चुका आहिनि हाणे ताईं, अञा नेशनल बैंक अलॻि आहे, अञा बकाया डिपार्टमेंट। सो ज़ुल्म आहे सही, पर हाणे छा कजे? हिकिड़ो माण्हुनि लाइ जीअं तव्हां चयो त हिकिड़ी को वाट नथी नज़र अचे त किथे माण्हू निहारे, ऐं अदालतूं इहे फ़ैसिला कनि थियूं, पर ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि जी हिकिड़ी ठीकु आहे, चइबो आहे त इंसाफ़ जी देवी जी अखियुनि ते पटी ॿधल आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त बाक़ी शयूं बि त ॾिसी थी वठे न देवी कॾहिं कॾहिं। सो नज़रिया ज़रूरत बि इहा देवी ॾिसी वरिती हूंदी न किथां। सो इहे माण्हुनि जी ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त कुझु फ़ैसिला हुजनि था, मिसाल ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाई ॾियण जो फ़ैसिलो बि त सुप्रीम कोर्ट कयो न, पोइ छा हुनखे मञता मिले थी छा? सो फ़ैसिला अहिड़ा थियणु खपनि जेको मतिलबु नथो चवां मैरिट ते न थियणु खपनि, लेकिन ॻाल्हि इहा आहे त बहरहाल हुनजा जेके कॉन्सिक्वेंसिस आहिनि, बिल्कुलु हिकिड़ो अलमियो जनम ॾिए थो, हिकिड़ो वॾो इंसानी बहरान आहे, वॾो तकलीफ़ था सूरत हाल आहे। जेके 20,000 25,000 माण्हुनि जा 20-25,000 त मुलाज़िम आहिनि, ज़रूरु हुननि सां 5-5 माण्हू जुड़ियल आहिनि, कुटुंब आहे। सो बिल्कुलु हिकिड़ी तकलीफ़ था सूरत हाल साईं। हुन खां अॻु कंहिं फ़ोन कयो? साईं शकूर मेमण साहब बि फ़ोन कयो, बाराड़ी जी ॻाल्हि ते असां ॻाल्हि ॻाल्हाए चुका। अली साहिबु अगरि जे खणिजे त हिकिड़ो हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अचे थी त पाणी जे हिसाब सां अगरि पाणी जो मसइलो थिए थो त एग्रीकल्चरली सिंध खे ॾाढो इफेक्ट थिए थो, ऐं कराची जा हालत उहे आहिनि जेके माना छा पहिरियों जेको तसवुरु हूंदो बिज़नेस या जॉब्स लाइ उहो त आहे कोन हाणे। ऐं हाणे ॿी हिकिड़ी ॻाल्हि हिन में अचे थी त वरी हीउ जेको अगरि इंसिडेंट थिए थो त वाक़ई सिंध में अंदरि त काफ़ी मुश्किल सूरत, छो बिज़नेस ऑलरेडी डाउन आहे, एग्रीकल्चर डाउन थींदी थी वञे, वरी हेॾो जॉब्स जे डिफ़िकल्ट सिचुएशन आहे यासिर, तकलीफ़ त सूरत हाल मां गुज़रियूं पिया, इनमें त कोई शक कोन्हे, लेकिन बहरहाल हू असांखे हुकूमतूं ॿुधाइनि थियूं त मोटरसाइकिलूं वधीक विकामजनि पियूं, गाॾियूं वधीक विकामजनि पियूं। हाणे अगरि माण्हुनि जी माशी हालतुनि जो जेको आहे पैमानो इहो आहे त केतिरी टोटा गाॾियूं विकियूं ऐं केतिरी होंडा गाॾियूं विकियूं या केतिरी सुज़ुकी विकियूं। जी हा, ठीकु आहे साहब। कॉलर सां गॾु अब्दुल करीम जुड़ेजो मातली मां। जी जुड़ेजो साहब, छा सुवाल हूंदो? जी जुड़ेजो साहब, आवाज़ अचे थो? आवाज़ अचे थो? जी हाँ साईं, जी 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 सवाल कजो। जी जी हेलो जी सवाल कजो। से अर्ज़ु इहो आहे त हिते तइलीम खाते जो माना शुत्र बेमार आहे, मास्टर आहिनि स्कूल में ॿार कोन्हे, वरी ॿ मास्टर आहिनि, बिल्डिंग ठहे पई ॿार आहिनि ई कोन, हिकिड़ो ॾींहुं अचनि 8 ॾींहं अचनि ई कोन, केरु चए? जी जी ठीकु ठीकु आहे, ठीकु आहे, बिल्कुलु। असद शेख सखर मां। जी शेख साहब, छा सुवाल हूंदो? यासिर साईं तव्हांखे बि सलाम, अली काज़ी साईं जन खे बि सलाम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त जेके असांजा सोशल मीडिया जा जेके अख़बारी नुमाइंदा आहिनि या टीवी चैनल जा जेके बि नुमाइंदा आहिनि, इन्हनि जो कमु हूंदो आहे त आवाज़ उथारणु, हिकु हिकु शइ खे हाईलाइट करणु, पर हिते ईअं नथो थिए। अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए त असांजा सिंधी चैनल या उर्दू चैनल, ख़ासि तौर ते सिंधी चैनल असांजा, इन जा जेके बि रिपोर्टर्स आहिनि असांजे वॾेरनि ऐं MPs MNAs वटि सुबुह जो हाज़िरी भरनि था। हलो ठीकु, भरनि था, छो था भरनि? न भरणु घुरिजे, ऐं उनजे करे उहे शयूं दॿिजियूं थी वञनि ऐं उहे उते ठेकेदारी था कनि। तव्हां हक़ीक़त ॼाणियो, तव्हां बाइकाट हू ठेकेदारी था कनि। अहिड़ा काफ़ी मूं वटि सबूत पिया आहिनि, ऐं अली काज़ी साहिब खे मोकिलींदुसि, ऐं त हू बाक़ाइदे हिकिड़े क़िस्म जी ठेकेदारी था कनि, इंजीनियरिंग डिपार्टमेंट में, इरिगेशन डिपार्टमेंट में या XYZ ॿियनि काफ़ी इदारनि में। इहा शइ हिनखे न करणु घुरिजे। त मूंखे अफ़सोस सां चवणो पए त साफ़ी बिरादरी जेकी आहे हक़ ऐं सच जो आवाज़ उथारींदी आहे। पोइ इन ते साईं अली काज़ी साहिब जो थोरो तबसरो कंदा। ठीकु आहे साईं। जेको जुड़ेजो साहिबु चयो त तालीम खाते जो हाल इहा आहे त कंहिं स्कूल में ॿार न आहिनि त उस्ताद आहिनि, जिथे उस्ताद आहिनि उते ॿार न आहिनि।
साईं तालीम खाते जो छा छा पोइ साईं पाणे पुछनि था भले छा कंहिंखे तव्हां ॾियूं जुड़े साहिबु तव्हां ई त तव्हां पंहिंजे पाण खे ॾियो न आउं त बार बार इहा ॻाल्हि चवां थो पोइ मूंखे मुंहिंजी ॻाल्हि माण्हुनि खे वणे कोन थी छाकाणि त हाणे ॻाल्हि इहा आहे त मिसाल अगरि आउं तव्हांखे दान ॾियां तव्हां चओ त काई साहिबु थोरो पंहिंजो बि अमल ठीकु कर त मूंखे तव्हांजो इहो मशवरो वणंदो कोन जी हा जी हा पर छा कजे ॿियो मूं वटि ॿियो को ॻाल्हि ई ज़हन में नथी अचे त कंहिंखे तव्हां वञी दान ॾियो ऐं तव्हांखे चवां त वज़ीर साहिब खे दान ॾियो वज़ीर साहिब खे ख़बर न आहे छा सेक्रेटरी साहिब खे दान ॾियो सेक्रेटरी साहिब खे ख़बर न आहे छा ऐं तव्हां पहुचंदो की केतिरा वञी दान ॾींदा इहो को मातली जो किसो त न आहे इहो सॼी सिंध जो मसइलो आहे घोसड़ू उस्ताद आहिनि घोसड़ू स्कूल्स आहिनि स्कूल वजूद ई नथा रखनि सो हिकिड़ो पूरो ऐं पोइ जेके स्कूल में पढ़ाई थिए पई जेके स्कूलनि जी हालत आहे जेके फंक्शनिंग सो कॉल्ड फंक्शनिंग स्कूल त तव्हां कंहिंखे ॾियूं जुड़ियो साहिबु तव्हांखे 5 साल में हिकिड़ो दफ़ो मौक़ो मिले थो दान ॾियण जो जी हा उते ॾियो कोन था उते चओ त हीउ बि जोड़े जो आऊं बि जोड़े जो बसि पोइ अच्छा साईं जेके शेख साहिबु सखर मां ॻाल्हि कई साईं ॻाल्हि इहा आहे त खोड़ ऐं डॉक्टर सुञाणा जेके 2 नंबरी कमु कनि था ग़लति दवाऊं ॾियनि था ग़लति दवाऊं ॾियनि था ऐं कैलस आहिनि बेरहमी सां मामलात पर आउं खोड़ डॉक्टर सुञाणा जेके तमामु चङाई सां बि कमु कनि था ईअं वकील बि आहिनि ईअं ॿिया प्रोफेशन बि आहिनि ऐं ईअं ई सहाफ़ी बि आहिनि जी हा सो तव्हां 100 सैकड़ो खे न चओ मतां को 2-3 सैकड़ो न बि कंदा हुजनि जी हा मतां 5 सैकड़ो न बि कंदा हुजनि हलो 95 सैकड़ो तव्हां चओ लेकिन शर्म अचणु खपे उन्हनि सहाफ़ियुनि खे जेके कनि था जेके कनि था उहे डॉक्टर उहे पुलिस वारा उहे वकील उहे सहाफ़ी जेके बि प्रोफेशनल्स आहिनि जेके पंहिंजे पेशे सां बदयांती कनि था ऐं सिर्फ़ु एतिरो चई सघां उनखे शर्म अचणु खपे ॿियो त ज़ाहिर ॾिसो क्वेश्चन आहे की लेकिन ओवरऑल आई इनके को बि जस्टिफाई इहो चवणु त सहाफ़ी हक़ इंसाफ़ जो आवाज़ु उथारे त सहाफ़ी खे हक़ीक़त बयानु करणु खपे इंसाफ़ ॾियणु हक़ ॾियारणु सहाफ़ी जो कमु ई कोन्हे जी हा फैक्ट जे बेसिस ते ॻाल्हायूं हक़ीक़त हुनखे इंसाफ़ या हक़ ॾियारण जो कमु रियासत जो या सरकार जो हुजे थो जी हा इहो प्रेस जो कमु हुजे ई नथो सो असां वटि सहाफ़ी साहिबान बि अक्सर भोतार थियल आहिनि पोइ जीअं साईं चवनि पिया बिल्कुलु सही पिया चवनि ठेकेदारी बि कनि था पंटर बि थियल आहिनि भोतारनि जा आहिनि ऐं इहे थोरी को पटे भाई वारो हिसाब कोन रखूं था सरकारी नौकरियूं बि आहिनि सरकारी नौकरियूं बि आहिनि जी हा सभु कुझु आहे सो हाणे आउं त छा चई सघां थो शेख साहिबु सो लेकिन सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि कयां पियो त बहरहाल मता ॿ 4 न बि हुजनि एतिरी गुंजाइश कढी वठो मुंहिंजी ख़ातिर मुंहिंजी ख़ातिर भला एतिरी गुंजाइश कयो 2-3 सैकड़ो मता न बि हुजनि 2 मता ठीकु आहे सभु कॉल नज़र अगरि अब्दुल शकूर हाले पोटरो हटड़ी मां जी हाले पोटरो साहिबु छा सवाल हूंदो हा साईं सवाल इहो आहे त स्कूलनि में फर्नीचर न आहे जी असां वटि स्कूलनि में फर्नीचर न आहे ऐं ॿार तमामु सुठा आहिनि मास्तर बि सुठा आहिनि पढ़ाई हले पई फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे स्कूल ज़ुबून हालत में आहिनि वॉशरूम कोन्हनि के जी कोरोना अकिल हले पई उन्हनि जो SOP मास्तर पंहिंजे घर तॾहिं कनि पिया असां समाजी कारकुन कयूं पिया या करणी बि आहे असांखे करणी पए असांजी बि ज़िमेवारी आहे कुझु पर कुझु जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि कुझु उन्हनि जी बि ज़िमेवारी थिए थी उन्हनि ताईं आवाज़ु पहुचाइण लाइ असां काज़ी साहिब खे अपील था करियूं त काज़ी साहिब तव्हां थोरो असांजो आवाज़ु बणिजो महिरबानी ठीकु आहे पुट साहिबु सही गॾु मेरा हर्फ़ तसल्ली तेरी दवा बन जाए त मूंखे त आवाज़ में आवाज़ु मिलायूं पिया हाली पोटो साहिबु त मूं तव्हां पहिरीं कॉलर बि तव्हां खां पहिरीं बि को आया उन्हनि बि शायदि मातली मां हुआ त मूं इहो ई चयो पियो किथे फर्नीचर कोन्हे किथे उस्ताद कोन्हनि किथे ॿार कोन्हनि किथे वॉशरूम्स न आहिनि पूरो स्कूल ई न आहे किथे पूरो स्कूल न आहे जी सॼो लकात आहे आवाज़ ऐं जेतिरो चओ ऐं निड़ी फाड़े ऐं रड़ करे चवां पर फ़र्क़ु तॾहिं पवंदो हाले पोटो साहिबु जीअं तव्हां चयो त जेका चूंड जो मरहलो अचे थो त छा उन महल तव्हांखे पंहिंजे स्कूल जो फर्नीचर यादि अचे थो या नथो अचे जे नथो अचे त पोइ आहो ज़ारी करे सघूं था पाण ॿई 5 साल वरी 5 साल रड़ियूं कंदासीं साईं वॾो ज़ुल्म थियो वॾो ज़ुल्म थियो 5 साल वरी गुज़री वेंदा ऐं जिन्हनि खे फर्नीचर पहुचाइणो आहे या जेके न पिया पहुचाइनि हुननि खां पुछाणो करण जा जेके इख़्तियार रखनि था
उन्हनि खां पुछाणो करण जो वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ो अचे थो इलेक्शन में, उन महिल तव्हां पंहिंजी दिलि जी भड़ास त कढी वठो था, जी हा, पर वोट त वरी बि तव्हां नालनि ते नथा ॾियो न। जी हा, इन्हनि शयुनि ते सो जॾहिं सिंध जा माण्हू या पाकिस्तान जा माण्हू पंहिंजी जेन्युइन रूटीन जेके एक्चुअल हुन जा मसला आहिनि उन सां पंहिंजे वोट खे नथा जोड़ीनि त पोइ बसि रड़ियूं करे सघूं था। हाज़ुर साईं, मां बि रड़ियूं कयां थो। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु हाजी अब्दुल अज़ीज़ मोरोमा चांडियो, मोरोमा जी। चांडियो साहब, छा सवाल हूंदो? जी चांडियो साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। साईं, मां इहो अर्ज़ु कंदुसि त इहो काज़ी साहिब खां त घणा ई सुवाल माण्हुनि पुछिया आहिनि बेरोज़गारनि जे बारे में। त पहिरियां ई जेका असांजी सिंध गवर्नमेंट आहे जेकॾहिं उहा रोज़गार ॾिए थी त मां त तक़रीबन ॾिठा नाला जेके अचनि था पंहिंजी अख़बार में या दुनिया में जेको बि असां ॾिसूं था त भई तक़रीबन MNA MPA ऐं मिनिस्टर साहब आहिनि जेके आहिनि, को पुट, को भाइटियो, को भाणेजो, को अज़ीज़ क़रीब, इहे ई आहिनि। ऐं हिकु त आम तरह जेको हिते मेरठ जी लताड़ आहे सा त कंहिंखां लिकी छपी बि कान्हे। मां काज़ी साहिब खे अर्ज़ु कंदुसि त साईं हीअ जेको पहिरियां हिते असां वटि बल्दिया में जेके माण्हू कयल आहिनि एतिरा त एक्स्ट्रा कयल आहिनि, पोइ माण्हुनि खे पहिरियां ई नौकरियूं विझनि था ऐं पोइ उन्हनि खे जेकॾहिं गवर्नमेंट कढे थी त वरी पोइ तव्हां ओड़ पइजी ॾिने, पोइ साॻी गवर्नमेंट थी चए बाबा असां तव्हांखे रोज़गार न, पर तव्हांखे त हिननि बेरोज़गार करे छॾिया। उन लाइ काज़ी साहिब खां पुछंदुसि त अहिड़ो कानून छो नथो कयो वञे त माण्हुनि खे नौकरियूं जिन खे ॾिनी वञे से उन लिमिट में हुजनि जेतिरी ज़रूरत हुजे, पर एक्स्ट्रा माण्हू खणी पोइ उन्हनि खे बेरोज़गार करे उन्हनि जे लाइ जेको आहे तबाही बर्बादी कई थी, उन्हनि जा बच्चा बुख ते ऐं परेशान थियनि था। उनजे लाइ काज़ी साहिब खे अर्ज़ु कंदुसि त हिन ते का रोशनी विझनि। ठीकु आहे, बिल्कुलु चांडियो साहिब, थियणु त ईअं ई खपे। फज़ीलत भरी दुनिया में त ईअं ई कमु थींदो आहे त हिकिड़ी पोस्ट आहे त हिकिड़ो ई माण्हू रखिबो, हुनजी जाइ ते टे माण्हू न रखिबो ऐं हिन में पंहिंजो पराओ न रखिबो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिन खे चइबो आहे त छाकाणि त असीं सियासी माण्हू आहियूं, तंहिंजे करे नौकिरी अगरि हिकिड़े माण्हू खे ॾींदासीं त पोइ हुनजा जेके असर में 10, 15, 20, 50, 100 वोट आहिनि उहे असांखे मिलंदा। ऐं तव्हांजी ॻाल्हि मूंखे हाणे जीअं कल्ह पाण डिस्कस कयो पिए त घोटकी में या कंदकोट में म्यूनिसिपल जे मुलाज़िमनि एहतिजाज बिलावल साहिब जे साम्हूं करण जी कोशिशि पे कई, पर मूंखे इहो बि चङी तरह यादि आहे जो कल्ह बि ज़िक्र कयो त अहिड़नि माण्हुनि खे बि ख़ाकरूब भर्ती कयो हुयो। हाणे उहो महांगियूं घड़ियूं ऐं बोस्की जा वॻा पाए कीअं गटर साफ़ कंदा। मां गटर साफ़ करण को बिल्कुलु को इहो कमु आहे ऐं को मायूब कमु नथो चवां, पर क्वेश्चन इहो आहे त पोइ हू कंदो, हू न पियो करे त घर वेठे पघारूं ॾियण लाइ त इहे म्यूनिसिपल इदारा न आहिनि न। इहो ई सबबु आहे PIA जो तव्हांजो जेको हशर थियल आहे, स्टील मिल्स जो जेको हशर थियल आहे। तव्हां जॾहिं ओवर एम्प्लॉयमेंट कयो था सियासी मक़सदनि लाइ त उहे इदारा त वेची वञनि था न। पोइ सो आउं चांडियो साहिब सां इतफ़ाक़ थो कयां त जेतिरी ज़रूरत आहे तव्हां हिन खे, ऐं इहो माण्हुनि खे बि सम्झणु खपे त यार हुकूमतूं जेके आहिनि या हुकूमती इदारा जेके आहिनि उहे रोज़गार ॾियण जो हिकिड़ो न आहिनि। छाकाणि त हाणे तव्हां ॾिसंदव ईंदड़ वक़्तनि में IMF, वर्ल्ड बैंक जो एतिरो प्रेशर आहे त सरकारी नौकरियूं त हाणे तमामु विरले मिलंदियूं। जी 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 ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु ज़फ़र नकवी हैदराबाद मां। जी नकवी साहब, क्या सवाल होगा? जी जी साईं, जो वॾो भाउ ज़फ़र नकवी फ्रॉम हैदराबाद। सरकार अर्ज है तो जरा कीजिए, ये जो आपने बना रखा है माशाल्लाह टाइम न्यूज, मुझे तो आपने अपना साथी बना लिया, रोज मैं फोन कर रहा हूँ और बड़ी शानदार इम्पैक्ट लोगों पे जाता है। आजकल सर एक छोटे सा रिक्वेस्ट ही है, हमारे किसी फोरम पे करेक्टर बिल्डिंग नहीं होती। स्कूल्स में, मसाजिद में, महफिल में, मजालिस में लोग से फजाइल और मसाइब बयान करके जो रोजमर्रा के इशूज हैं, बर्निंग इशूज, उन पर नहीं बात करते। जैसे अल्लामा इकबाल की वो बड़ी खूबसूरत नज़म से सुबह शुरू होती थी स्कूल में, लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, यानी कितनी दुआएं थी। तो इससे अगर मेहरबानी करके आप थोड़ा सा एक फोरम बने, कोई ऐसा, साईं ने मुझे कल कहा था कि आप जो बात कर रहे हैं सब कुछ में मिलावट है, हकीकत है, तो उसको किस तरह लोगों में वो सुझाव कैसे पैदा हो, बेदारी कैसे पैदा हो, इस पे जरा रोशनी डालें। ठीक है नकवी साहब, ये जब जो आज हम यूरोप और अमेरिका देखते हैं, क्या आपके ख्याल में ये 100 साल पहले भी ऐसा था? नहीं था। ठीक, बतदरीज ऐसे हुक्मरान वहाँ पर आए जिन्होंने वहाँ की माशरे की इज्तमाही तौर पर माशरे की एक इस्लाह की और उसमें एक वैल्यूज़ क्रिएट की, एक
वैल्यू क्या बोलेंगे, कदर, और ये मुख्तलिफ उनके एक स्टैंडर्ड्स मुकर्रर किए, एक मयार मुकर्रर किए। मिसाल हम लोग ये कहते हैं कि जनाब देखें कैसा यूरोप जाए तो मजाल है कि कोई कचरा रोड पे फेंक दे, तो तासुर ये दिया जाता है कि वो जो गोरा है वो बहुत सिविलाइज्ड है और हम नहीं हैं। तो मैं पूछता हूं कि क्या 100 साल पहले जब अमेरिका वगैरह या इधर ये तंबाकू चबाते थे, जैसे हमारे लोग पान खाकर और थूकते हैं रोडों पर, तो 100 साल पहले, 80 साल पहले, 125 साल पहले ये काम वो भी करते थे कि तंबाकू चबाया और फेंका, सिगरेट पी और फेंकी। लेकिन फिर एक बतदरीज एक इस्लाह हुई, ऐसे हुक्मरान आए जिन्होंने आस्ते आस्ते उस पर फाइन करना शुरू किया, उस पर जिसको क्या फाइन को क्या बोलेंगे, जुर्माने आयद करना शुरू कर दिए। तो फिर क्या हुआ कि उन जनरेशन्स, उनकी दहाइयों में ये मामला हुआ कि अब उनका जो आज की नस्ल है उसके पास से ये तस्वर ही ख़त्म हो गया कि मैं रोड पे कोई चीज़ फेंक सकता हूँ, क्योंकि उसने अपने बाप दादा को ये नहीं करते हुए देखा। तो ये जो चीज़ हुई है, ये जो उनमें अब उनकी शख्सियत का हिस्सा बन गया है, वो पहले दिन से ऐसा नहीं कि गोरे हैं इसलिए ऐसा हुआ है। जिस भी मुल्क पे, सिंगापुर ने, वो चाइनीज़ हैं, उसने च्युइंगम पे पाबंदी लगा दी। तो देखिए, बच्चे को भी हम जब इस्लाह घर में करते हैं तो जज़ा और सज़ा देते हैं, जी हाँ, डांट भी पड़ती है बच्चे। तो इस तरह उसकी कैरेक्टर बिल्डिंग जो नकवी साहब फरमा रहे हैं कि उसकी एक शख्सियत उभरती है। फिर उसका दूसरा निखार आता है जो उसको स्कूल में से मिलता है। फिर तीसरा निखार उसका आता है जो रियासत या सरकारी पॉलिसीज़ होती हैं, वो उसको उसका खदोखाल ठीक करती। हमारे यहाँ बदकिस्मती से सब चीज़ें स्कूल्स में भी मामलात कुछ को छोड़कर, और माशरे में तो आप देख लेंगे तो वो जो लड़का 16-17 साल का होता है उसको पहले दिन से पता है कि जी पुलिस भी ज्यादती कर रही है, रिश्वत भी चल रही है, ये भी हो रहा है, तो वो भी कहता है मैं भी बड़ा होकर अफसर बनूंगा और बहुत पैसे कमाऊंगा। तो कैरेक्टर बिल्डिंग अब लब पे आती है दुआ पढ़ के नकवी साहब, मुश्किल क्योंकि सिर्फ एक दुआ पढ़ाने से ये अल्टीमेटली जो रिस्पॉन्सिबिलिटी है, वो जब हुकूमतें एक माशरे की इस्लाह करती हैं, एक अपने जज़ा और सज़ा का एक फेयर सिस्टम बनाती हैं, तो फिर कैरेक्टर बिल्डिंग भी होती है। ठीक है, सब कॉलर नसरागत मीर खादिम रज़ा टालपुर पीराबोट मां। जी टालपुर साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, अर्ज़ु इहो आहे जेको साईं बिलावल साहब जन, मोहतरम बिलावल साहब जन जेको आहे सो सिंध जे दौरे ते आहिनि ऐं जिथे किथे वञनि था पिया, तक़रीर फरमाईंदा ॾसनि था पिया त साईं वफ़ाक़ी गवर्नमेंट जेको आहे सो मुलाज़िम फारिग करे छॾिया आहिनि, पैसा बचाइनि था पिया, ॿिया कनि था पिया, तंहिं कनि था पिया, महांगाई चोट चढ़ियल आहे, महांगाई जेको आहे सो घटि कोन था कनि, फलाणो था कनि। हाणे मूंखे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त को उन्हनि जे को अकोमोडेशन जो को मसइलो बि मुलाज़िमनि जो हल कनि ऐं असांखे चवां उन खां पोइ महांगाईअ जो इशू जेको आहे उहो प्रोविंशियल गवर्नमेंट सां आहे। असां पोयनि 15 सालनि खां हिकिड़े पंहिंजो पार्टीअ खे वोट ॾींदा था अचूं। असांजे शौर जो इहो आहे। प्रोग्राम में मां ॾिसां थो जेके साईं पंहिंजो सवाल जवाब कनि था, क़ाज़ी साहिब सां शिकायतूं बि कनि था, मासूम ख़्वाहिशूं बि कनि था, त बाबा असेंबलीअ में पुॼायो क़ाज़ी साहिब खे वोट ॾियो नी तव्हां, त जेको आहे सुठनि माण्हुनि खे, सुठनि स्कॉलरनि खे, सम्झ वारनि माण्हुनि खे, त तव्हांजो मसइलो हल कर। त हाणे वोट ॾियो था तव्हां अहिड़नि माण्हुनि खे जेके तव्हां ॾिसो बि था त तव्हांखे को लिफ्ट कोन था कराइनि, का सम्झ में कोन था अचनि। असां एॾी बेशौर क़ौम त कोन्हे साईं जो सॼो ॾींहुं असांखे इहो चरियो था कनि साईं वफ़ाक़ी गवर्नमेंट लाइ छॾिया, जेॾी महिल सुप्रीम कोर्ट लाइ बि ओॾी महिल वकील कोन पिया ॾियो रही माण्हुनि खे। हाणे वरी उन्हनि जे अकोमोडेशन छुटी, वरी उहो मसइलो ठाहे छॾियो अथऊं जेको आहे महांगाईअ खे SDM मुख़्तियारकार ऐं टाउन कमेटियूं ऐं कमेटियूं सिंध गवर्नमेंट जूं करणु खपनि जेको आहे उहो छुटियूं जेको आहे बसि इमरान ख़ान बसि। अलाए केसि ताईं असां। ठीकु आहे टालपुर साहब, ॿियो बि कॉल वठियो। सैयद ज़ुल्फ़कार शाह शिकारपुर मां। जी शाह साहब, छा सवाल हूंदो? भई असां PCB में जेको आहे पॉइंट थियासीं 2003 में जेको आहे शिकारपुर PCB ग्राउंड आहे, पोइ असांजूं पघार हाणे जेको आहे PCB जेको आहे इनखे ग्राउंड खे वापसि कयो ज़िले इंतिज़ामिया ने 2019 में, तॾहिं खां असांजी पघार बंदि न।
ऐं असांजो केस DC साहब वटि वियो आहे, बजट बि आयल आहे, 8 करोड़ मंज़ूर थिया आहिनि, त तव्हां हिन ग्राउंड खे जेको आहे रिनोवेट बि कयो, हिनखे थोरो एक्सटेंड बि कयो, पर उहे पैसा अञा ताईं जेको आहे MPA फंड जा अञा ताईं जेको ख़बर न आहे हुनजी किथे 2 साल थिया आहिनि, या त लेस थी विया आहिनि, या वरी जेको ईअं ई जेको आहे सिस्टम में खाइजी विया आहिनि, पर असांखे 2 सालनि खां पघार न मिलियूं आहिनि। त महिरबानी करे DC साहब खे तव्हां इहो अर्ज़ु कंदा त तव्हांजे थ्रू त असांखे पघार ॾियो ऐं असांखे म्यूनिसिपल जे थ्रू असांखे कंफर्म कयो। असांजे जेको 17 साल थिया आहिनि असांखे। ठीकु आहे शाह साहब। पहिरीं मीर साहब जेको फरमायो त बिलावल साहब से मूंखे नथो लॻे त हू चवंदा हूंदा त फेडरल गवर्नमेंट कढियो आहे, छाकाणि सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर्स त निकितल आहिनि, ही मुलाज़िम कढिया विया आहिनि, लेकिन ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी ॻाल्हि त हुननि खे को अकोमोडेट कयो वञे कंहिं सूरत, त मूं कल्ह बि गुज़ारिश कई त इन लाइ हिन खे सियासत खां बालातर थी, छाकाणि अदालती हुकुम आहे त फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट खे को हिननि लाइ गॾियल तौर ते, छाकाणि त हीउ वॾो इंसानी अलमियो आहे। ॾिसो ॻाल्हि इहा न आहे त हुन 20,000 मां 16,000 सिंध सां आहिनि, या 4,000 पंजाब सां आहिनि, या 16,000 पंजाब सां आहिनि। मुंहिंजो इहो इंसानियत जे हिसाब सां हिननि लाइ ॿिन्ही गवर्नमेंट से, छाकाणि हिकिड़ी गवर्नमेंट जे वस जी ॻाल्हि बि न आहे, ईअं चइजे त सिंध हुकूमत 20,000 माण्हू रखी सघे थी, नथी रखी सघे न, कीअं रखंदी? सो ॿिन्ही खे को न को हिननि लाइ को रिलीफ ॾियणु खपे। हीअ हिकिड़ा मुतासिरीन असांजे सिस्टम जा मुतासिरीन आहिनि, सो इन्हनि वीचारनि लाइ कुझु वीचारो लफ़्ज़ सही न आहे, पर हिननि लाइ ज़रूरु कुझु न कुझु, पर ॿई गवर्नमेंट्स खे गॾिजी करणु खपे। इहा ख़्वाहिश आऊं इज़हार कयां थो। मीर साहब चयो त माण्हू पंहिंजी ख़्वाहिशूं ॾियनि था, पोइ सही काज़ी साहिब खे हिकिड़े पासे रखो, काज़ी साहिब खे त हाणे कोन्हे को, लेकिन ॻाल्हि इहा आहे त आऊं त चवां थो त तव्हां सिर्फ़ु ॾिसो वोट छा आहे, घुरो सही शइ ते वोट सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रैक्ट आहे। जी हा, सोशल कॉन्ट्रैक्ट जंहिंखे चवंदा आहिनि, सोशल न आहे, पॉलिटिकल आहे। त तव्हांखे यासिर खे वोट ॾियां पियो, मूंखे एवज़ में घुरां छा पियो? जी हा, जेको तव्हां घुरंदो उहो मिलंदो। जेको अगरि घुरंदसि ई न, रुगो चवंदो यासिर साहिबु लंघी अची वियो मुंहिंजे तॾे ते, त बसि पोइ आऊं ठरां, ऐं पोइ मुंहिंजी जेका बेस्ट रिली हूंदी उहा बि अची विछाईंदसि, पट सट करे खीर बि हथु कंदसि, पोइ उन लाइ चांहि बि साईं लाइ ठाहे, जेको चांहि साईं पीअंदो बि कोन। जी हा। सो क्वेश्चन इहो आहे त पोइ देन व्हाट डू वी एक्सपेक्ट? ही को पीपल्स पार्टी जो इशू न आहे। ऐं इनखे मीर साहब हिनखे नैरो डाउन सब्जेक्ट खे कनि था, मूं कॾहिं बि इहा ॻाल्हि न कई आहे त पीपल्स पार्टी, ऐं चवां थो त हीअ त 72 सालनि सां असांजो किसो आहे। असां वटि अलमियो इहो आहे त असां पॉलिटिकल हीउ जेको कमिटमेंट आहे, ॾिसो हिकिड़े ज़माने में बीबी शहीद हुई, माण्हुनि जो सिंध में अगरि पीपल्स पार्टी जी ॻाल्हि करिणे, माण्हुनि जो हुन सां हो रोमांस, हुन कुझु मिले न मिले, ठीकु आहे, इहो बि हुनजी मर्ज़ी, विल आहे न माण्हू जी। पर क्वेश्चन इहो आहे त जेके बि माण्हू कंप्लेन कनि था, उहे हिन में को फ़र्क़ जी ॻाल्हि न पई थिए, न हिकिड़ी पार्टी जी ॻाल्हि पई थिए। ॻाल्हि इहा आहे त असां वटि ओवरऑल हिकिड़ी हिन हवाले सां जागृता ऐं अवेयरनेस अचणु खपे त असांखे पंहिंजो वोट पंहिंजे रियल इशूज़ सां, रियल इशूज़ इहो न आहे त मुंहिंजे पुट खे नौकिरी जो आसरो ॾिए त ऐं बसि उहो वोट ॾेई छॾियां, जेके इज्तमाही इशूज़ आहिनि। एजुकेशन सुठी ॾिए त पुटु पाण ई पढ़े। अच्छा, ॿी ॻाल्हि साईं के फ़ोन शाह साहब, ज़ुल्फ़िकार शाह साहब, बिल्कुलु अगरि पैसा बि तव्हां चओ था, डिप्टी कमिश्नर साहब अलाए केरु आहिनि शिकारपुर जा, जेके बि आहिनि, ऐं हुननि खे गुज़ारिश कंदुसि त नौजवाननि ऐं शिकारपुर जहिड़े माहौल में जिथे हर वंद धाड़े लाइ बिरादरियुनि जा झेड़ा ऐं जिरगा ऐं अहिड़े माहौल में अगरि उते हिकिड़ो ग्राउंड वापसि थिए त नौजवान खेॾंदा, ऐं हुते घटि में घटि क्रिकेटर थी खेॾंदा, ज़ात बिरादरियुनि में कोन खेॾंदा। ऐं हुतां जेके चूंडियल बि आहिनि, इम्तियाज़ शेख साहब बि हुतां चूंडियल आहिनि, ऐं हुननि खे बि रिक्वेस्ट कंदुसि त हीउ तव्हांजो मसइलो बि हल थिए ऐं ग्राउंड रिस्टोर थियणु खपे, तव्हांखे जॉब्स, तव्हांजी जेके सैलरीज़ आहिनि तव्हांखे मिलणु खपनि। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में, दुआ में।